सरकार मदीना राहत क़ल्ब सीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जनते दुरूद ऐं सलाम पढ़ण जूं बेशुमार फ़ज़ीलतूं आहिनि। ताजदार रिसालत शहनशाह नबूवत सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, ज़िक्र इलाही जी कसरत करण ऐं मूं ते दुरूद पाक पढ़ण तंग दस्ती खे दूर कंदो आहे। तुम हो जव्वादो करीम, तुम हो रऊफ़ो रहीम, भीख हो दाता अता तुम पे करोड़ों दुरूद। खल्क के हाकिम हो तुम, रिज़्क़ के कासिम हो तुमसे मिला जो मिला, तुम पे करोड़ों दुरूद। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। हिक बेर एक सहाबी रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम व रदियल्लाहु ताला अन्हु पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थिया। अर्ज़ु कयूं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, दुनिया मूंखां मुंहुं फेरे छॾियो। प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खेसि तंग दस्ती खां निजात जो रूहानी वज़ीफ़ो ॿुधाईंदे फ़रमायो, छा इहा तस्बीह अव्हांखे यादि न आहे जेका तस्बीह मलाइकनि जी आहे ऐं जंहिंजी बरकत सां रोज़ी ॾिनी वेंदी आहे? तुलूए फ़जर जे वक़्तु 100 भेरा चवंदो कर, सुबहानल्लाहि व बिहम्दिही, सुबहानल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही, अस्तग़फिरुल्लाह। इहो उहो सहाबी रदियल्लाहु ताला अन्हु वज़ीफ़ो ॿुधी करे हलियो वियो। कुझु ॾींहंनि खां पोइ ख़िदमत अक़दस में हाज़िर थी अर्ज़ु कयईं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, दुनिया मूं वटि एतिरी कसरत सां आई, मां हैरान आहियां किथां खणा ऐं किथे रखां। हज़रत सहल बिन साद रदियल्लाहु ताला अन्हु फ़रमाइनि था, हिकु भेरे हिकु शख़्स बारगाह रिसालत में हाज़िर थियो ऐं पंहिंजी तंग दस्ती ऐं ग़रीबी जी शिकायत कयईं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, जॾहिं तूं पंहिंजे घर में दाख़िल थी त घर वारनि खे सलाम कर। जेकॾहिं घर में को बि न हुजे त मूं ते सलाम अर्ज़ु कर ऐं हिकु भेरो कुल हुवल्लाहु अहद यानी मुकमल सूरह इख़लास पढ़ंदो कर। उहो सहाबी रसूल हलियो वियो ऐं उन ते अमल कयईं। जॾहिं घर में दाख़िल थींदो त घर वारनि खे सलाम कंदो, पोइ सूरह इख़लास शरीफ़ पढ़ंदो। उन जी बरकत सां उन ते अहिड़ो करम थियो, अलाह पाक उनखे एतिरो त माल अता फ़रमायो जो हू पंहिंजे पाड़े वारनि ऐं रिश्तेदारनि जी बि ख़िदमत करणु लॻो। शाफ़ाए रोज़े जज़ा तुम पे करोड़ों दुरूद, दाफ़ाए जुमला भला तुम पे करोड़ों दुरूद। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा इस्लामी भाइरो, रिज़्क़ बि अल्लाह पाक जी ॾिनल हिकु नेमत आहे। अल्लाह पाक क़ुरान करीम इरशाद फ़रमाए थो, तर्जुमो कंज़ुल इरफ़ान, पोइ जॾहिं नमाज़ पूरी थी वञे त ज़मीन में पखिड़िजी वञो ऐं अल्लाह जो फ़ज़ल तलाश करियो। यानी जॾहिं नमाज़ जुमा पूरी थी वञे त हाणे तव्हांजे लाइ जाइज़ आहे त मुआश जे कमनि में मशगूल थी वञो। हिन आयत करीमा मां मालूम थियो, रिज़्क़ बि अल्लाह पाक जो हिकु फ़ज़ल आहे, उन जी नेमत आहे। यानी माल जी महबत चङी न आहे। माल जी महबत माण्हूअ खे हलाक करे छॾींदी आहे। बाक़ी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ माल दौलत रिज़्क़ हुजण बि ज़रूरी आहे। ज़ाहिर आहे माल हूंदो त असां पंहिंजी ज़िंदगी जूं बुनियादी ज़रूरतूं पूरियूं करे सघंदासीं। माल हूंदो त पंहिंजे अहले खाना जे ॿारनि बचनि जी बहितर किफ़ालत करे सघंदासीं। माल हूंदो तॾहिं ई पाण खे पंहिंजनि ॿारनि बचनि खे तंगदस्ती, ग़रीबी ऐं पिनण वग़ैरह खां महफ़ूज़ रखे सघंदासीं। माल हूंदो त रिश्तेदारनि ऐं पाड़े वारनि जा माली हुक़ूक़ अदा करे सघंदासीं। माल हूंदो त अल्लाह पाक जी रिज़ा जे लाइ का मस्जिद मदरसो ठहिराए सघंदासीं। माल हूंदो त हज बि कंदासीं। माल हूंदो त इंशा अल्लाहुल करीम मदीने पाक जी हाज़िरी बि आसान थींदी ऐं किफ़ायत जेतिरो हलाल रिज़्क़ हूंदो त उन जी बरकत सां इंशा अल्लाहुल करीम शैतानी चालनि खां बचण बि आसान थी वेंदो। अल्लाह पाक जे आख़िरी नबी रसूल हाशमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, क़रीब आहे जो फ़क़्र यानी गुरबत, मोहताजी, तंगदस्ती माण्हूअ खे कुफ़्र में विझी छॾे। हूअं त मुबारक हदीसुनि में गुरबत जा खोड़ फ़ज़ाइल बयानु थिया आहिनि। गुरबत बुरी न आहे, निहायत चङी ऐं फ़ाइदेमंद आहे। पर गुरबत उहा चङी आहे जेका शुक्र सां हुजे। जॾहिं गुरबत सां गॾु शुक्र जी जाइ ते शिकायत अची वेंदी आहे त गुरबत हलाकत जो सबबु बणिजी वेंदी आहे। पेट जी बाहि निहायत ख़तरनाक बाहि आहे। उहा माण्हूअ खे बेवस करे छॾींदी आहे।
जॾहिं माण्हू ते बुख जी आज़माइश ईंदी आहे त पाण खे संभालणु, ईमान खे महफ़ूज़ रखणु, ईमान ते मज़बूत रहणु, उन इम्तिहान में इस्तिक़ामत सां कामयाबु थियणु निहायत मुश्किल हूंदो आहे। कई माण्हू आहिनि जेकी गुरबत, मोहताजी ऐं तंगदस्ती खां तंग अची करे अल्लाह पाक ते एतिराज़ात करणु लॻंदा आहिनि, कुफ़रिया जुमिला बकंदा आहिनि। ऐं अहिड़ा बि नादान दुनिया में आहिनि जेकी पेट जी बाहि विसाइणु या माल ऐं दौलत जी लालच सबबु पाण खे काफ़र लिखी छॾींदा आहिनि। पाण खे काफ़र लिखी करे बैरून मुल्क यानी ओवरसीज़ जूं वीज़ाऊं बि हासिलु करे वठंदा आहिनि। अस्तग़फिरुल्लाह। अल्लाह पाक असांजो ईमान महफ़ूज़ फ़रमाए, असांखे ईमान जे खसजनि जी आफ़त खां महफ़ूज़ रखे। अल्लाह पाक बहरहाल फ़ी ज़माना जेतिरो मुमकिन थी सघे मोहताजी खां बचणु ऐं किफ़ायत जेतिरो हलाल रिज़्क़ कमाइण जी कोशिशि करण में निहायत आफ़ियत ई आफ़ियत आहे। हज़रत सुफ़ियान सौरी रहमतुल्लाह तआला अलैह वॾा कामिल वली आलिम बाअमल हुआ। संदन आख़िरी वक़्तु आयो त हिकु थैली कढियऊं, उन में दिरहम ऐं दीनार यानी चांदी ऐं सोन जा सिक्का हुया। फ़रमायो हिन खे राह ख़ुदा में सदको करे छॾियो। माण्हुनि अर्ज़ु कयो, साईं अव्हां त माल खां बचण जो दर्स ॾींदा हुया, अव्हां पाण माल जमा कयो, उन में कहिड़ी हिकमत आहे? फ़रमायूं, मां इन जे ज़रिए शैतान जी चालुनि खे नाकाम बणाईंदो आहियां। जॾहिं मूंखे वसवसो ॾियारींदो आहे त किथां खाईंदे, त मां चवंदो आहियां मूं वटि माल आहे, उनखे ख़र्च करे वठंदुसि। सुभान अल्लाह। यकीनन ही अल्लाह पाक जा नेक बाना आहिनि, उन्हनि जा इहे अंदाज़ असांखे सम्झाइण जे लाइ काफ़ी आहिनि। अल्लाह पाक असांखे सम्झ जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बहरहाल किफ़ायत जेतिरो रिज़्क़ हलाल कमाइण बि जाइज़ आहे ऐं पंहिंजी हालात, बातिनी कैफ़ियतुनि ऐं तवक्कुल जे दर्जे जे मुताबिक़ ज़रूरतनि माल जमा करण बि जाइज़ आहे। उन जूं मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि। तफ़सीली मालूमात जे लाइ किताब आहे हिर्स, उनजो मुतालो करे वठो। इंशाअल्लाहुल करीम दीनी मालूमात जो अनमोल ख़ज़ानो हथु ईंदो। प्यारा इस्लाम भाइरो, असां तंगदस्ती, मोहताजी ऐं मुफ़लिसी खां कीअं बची सघूं था, रिज़्क़ हलाल में इज़ाफ़े जो सबबु कहिड़ा कहिड़ा आहिनि, उन जे बारे में मदनी गुल ॿुधण खां पहिरियां अचो हिकु ईमान अफ़रोज़ ऐं सबक़ आमोज़ हदीस पाक ॿुधूं था। गुज़ारिश आहे त हीअ हदीस पाक असां पंहिंजे मौजूदा हालत, मौजूदा सिचुएशन खे साम्हूं रखी करे ऐं जेको मालदार आहे उहो पंहिंजी मालदारी खे साम्हूं रखी करे हीअ हदीस शरीफ़ ॿुधे। अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, दुनिया 4 शख़्सनि जे लाइ आहे। नंबर 1, उहो बानो जंहिंखे अल्लाह पाक माल बि अता कयो ऐं इल्म दीन जी दौलत बि अता फ़रमाई। बस ही माल जे मामले में अल्लाह पाक खां डिॼंदो आहे, रिश्तेदारनि सां हुस्न सलूक कंदो आहे ऐं अल्लाह पाक जी रिज़ा जे लाइ माल जा हक़ अदा कंदो आहे। ही बानो अफ़ज़ल दर्जे में आहे। हिकु उहो बानो आहे जंहिंखे अल्लाह पाक इल्म दीन जी दौलत सां त नवाज़ियो पर माल अता न फ़रमायो, पर उहो आहे सची नीयत वारो। चवंदो आहे त जेकॾहिं मूं वटि माल हुजे हा त मां फलाणे नेक मालदार जीअं नेकिन वारा कमु कया हा, उन्हनि ॿिन्ही जो सवाबु बराबरि आहे। यानी ही ग़रीब ऐं उहो मालदार जेको माल जा हुकूक अदा कंदो आहे, सवाब में ही ॿई बराबरि आहिनि। उहो माल ख़र्च करण जे सबबु, ही चङी नीयत जे सबबु। नंबर 3, हिकु उहो बानो आहे जंहिंखे अल्लाह पाक माल ॾिनो पर इल्म दीन अता न फ़रमायो। बसि उहो पंहिंजे माल में बिना इल्म जे मिलावट ई कंदो आहे, यानी हर हराम ऐं हलाल तरीक़े सां माल कमाईंदो आहे ऐं हर हलाल ऐं हराम जॻह ख़र्च कंदो आहे। न पाण आलिम आहे, न आलिमनि खे जी मञींदो आहे। नंबर 4, उहो बानो आहे जंहिंखे अल्लाह न माल ॾिनो न इल्म। उहो चवंदो आहे जेकॾहिं मूं वटि माल हुजे हा त मां बि उन फलाणे मालदार जहिड़ा कमु कया हा। मिसाल तौरु मां शराब पियां हा, जुआ खेॾां हा, खूब ऐश कयां हा, त ही पंहिंजी नीयत ते आहे। ऐं उन्हनि ॿिन्ही यानी बुरे मालदार ऐं जाहिल ग़रीब जो गुनाह बराबरि आहे। कहिड़ी सबक़ आमोज़ हदीस पाक आहे। असां अमीर आहियूं या ग़रीब, मालदार आहियूं या तंगदस्त, बहरहाल इल्म दीन असांखे लाज़मी सिखणु घुरिजे। माल हिकु बाहि आहे, जेको उनखे इस्तेमालु करणु ॼाणे थो उन जे लाइ फ़ाइदेमंद आहे, यूज़फुल आहे, ऐं जेको उन जो इस्तेमालु नथो ॼाणे उनखे ही हलाक करे छॾींदो आहे। उन जे लाइ अमीर ग़रीब सभिनी खे घुरिजे त इल्म दीन लाज़मी सिखनि। मशहूर मुफ़स्सिर क़ुरान हकीमुल उम्मत मुफ़्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह तआला अलैह हिन हदीस पाक जे तहत निहायत प्यारी दुआ लिखी आहे। फ़रमाइनि था, अल्लाह पाक उस्मानी माल ॾे, अबू जहली माल खां बचाए। उस्मानी माल यानी उहो माल जो बाने वटि इल्म दीन बि हुजे, माल बि हुजे ऐं उहो हलाल ज़रिए सां माल कमाए, हलाल जॻह ते ख़र्च करे ऐं माल जे मामले में अल्लाह पाक खां डिॼंदे संदसि रिज़ा हासिलु करण जी ख़ातिर माल जा हुकूक अदा कंदो रहे। ऐं अबू जहली माल उहो माल आहे
जो बाने वटि माल त हुजे, इल्म दीन जी दौलत न हुजे, बानो हराम ज़रिए इलीगल मीन्स सां माल कमाए, हरामी में ख़र्च करे, न अल्लाह पाक खां ॾिजे, न माल जा हुकूक अदा करे। असां बि दुआ कयूं था त ए अल्लाह पाक असांखे उस्मानी माल अता फ़रमा ऐं अबू जहली माल खां हरदम महफ़ूज़ फ़रमा। आमीन बिजाह नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह पाक मैंने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुक्म ॾिनो त ए महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां फ़रमायो, तर्जुमो कंजुल ईमान, ऐं ही त पंहिंजे रब खां मुआफ़ी घुरो, पोइ उन जी तरफ़ तौबा कयो त उहो तव्हांखे हिकु मुक़रर मुद्दत ताईं तमामु सुठो फ़ाइदो ॾींदो। ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माण्हुनि खे हीउ हुकुम ॾियो त तव्हां अल्लाह पाक खां गुज़िरियल गुनाहनि जी मुआफ़ी घुरो ऐं आईंदा गुनाह करण खां तौबा कयो त जंहिं पंहिंजे गुनाहनि खां पकी तौबा कई ऐं इख़लास सां रब करीम जी इबादत गुज़ार बानो बणिजी वियो त अल्लाह पाक उनखे रिज़्क़ जी घणाई ऐं ऐश जी कसरत अता फ़रमाईंदो, जंहिं सबबु उहो अमन ऐं राह जी ज़िंदगी में गुज़ारींदो ऐं अल्लाह पाक उन खां राज़ी थींदो। जेकॾहिं दुनिया में उनखे कंहिं मुशक़त जो मुंहुं ॾिसणो बि पियो त अल्लाह पाक जी रिज़ा हासिलु थियण जे करे ही उनजे दरजात जी बुलंदीअ जो सबबु थींदी। सिपारो 12 सूरह हूद आयत नंबर 52 में आहे। अल्लाह पाक जे नबी हज़रत हूद अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी क़ौम खे फ़रमायो, तर्जुमो कंजुल इरफ़ान, ए मुंहिंजी क़ौम, तव्हां पंहिंजे रब खां मुआफ़ी घुरो, पोइ उन जी बारगाह में तौबा कयो, पोइ उहो तव्हां ते ज़ोरदार बारिश मोकिलींदो ऐं तव्हांजी ताक़त सां गॾु अञा ताक़त वधीक कंदो ऐं तव्हां मुजरिम थी मुंहुं न फेरियो। तफ़सीर सिरातुल जिनान में आहे, जॾहिं क़ौम आद हज़रत हूद अलैहिस्सलातु वस्सलाम जी दावत क़बूल न कई त अल्लाह पाक सदन कुफ़र जे सबबु 3 सालनि ताईं बारिश रोके छॾी ऐं निहायत शदीद कहत ज़ाहिर थियो। उन्हनि जी औरतुनि खे संड करे छॾियो। जॾहिं उहे माण्हू तमामु घणो परेशान थिया त हज़रत हूद अलैहिस्सलातु वस्सलाम वाइदो फ़रमायो त जेकॾहिं उहे अल्लाह पाक ते ईमान आणिन ऐं उन जे रसूल जी तस्दीक़ कनि ऐं उन जे हुज़ूर तौबा ऐं इस्तग़फ़ार कनि त अल्लाह पाक बारिश मोकिलींदो ऐं उन्हनि जे ज़मीनुनि खे सरसब्ज़ ऐं शादाब करे ताज़ी ज़िंदगी अता फ़रमाईंदो ऐं क़ुवत ऐं औलाद ॾींदो। अहिड़ी तरह अल्लाह पाक जे नबी हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी क़ौम खे फ़रमायो, तर्जुमो कंजुल इरफ़ान, पोइ मूं चयो, ए इंसानो, पंहिंजे रब खां मुआफ़ी घुरो, बेशक उहो वॾो मुआफ़ फ़रमाइण वारो आहे। उहो तव्हां ते ज़ोरदार मींहुं वसाईंदो ऐं मालनि ऐं पुटनि सां तव्हांजी मदद कंदो ऐं तव्हांजे लाइ बाग़ बणाए छॾींदो ऐं तव्हांजे लाइ नहरूं बणाए छॾींदो। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, ही 3 अंबिया इकराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम जा इरशाद आहिनि जेकी अल्लाह पाक क़ुरान करीम में ज़िक्र फ़रमाया। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम थियो, ए महबूब, माण्हुनि खे चओ इस्तग़फ़ार कनि, तौबा कनि, उन जी बरकत सां अल्लाह पाक रिज़्क़ में वुसअत अता फ़रमाईंदो। हज़रत हूद अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी क़ौम खे फ़रमायो, इस्तग़फ़ार कयो, अल्लाह पाक कहत साली दूर फ़रमाईंदो, रिज़्क़ में वुसअत अता फ़रमाईंदो। अहिड़ी तरह हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम बि पंहिंजी क़ौम खे इहो ई फ़रमायो, इस्तग़फ़ार कयो, अल्लाह पाक कहत साली दूर फ़रमाईंदो ऐं तव्हांखे रिज़्क़, माल, औलाद अता फ़रमाईंदो। ही 3 शाहिदियूं आहिनि कंहिंजूं अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम जी, किथे बयानु थियूं आहिनि? क़ुरान करीम में। हाणे बि जेकॾहिं असां उन ते एतमाद न कयूं, हाणे बि असां रिज़्क़ में इज़ाफ़े जे लाइ ग़लति वाटूं इख़्तियार कयूं, जुआ जो सहारो वठूं, मुस्लमाननि खे धोखो ॾियूं, माप तौर में ख़यानत कयूं, नाहक सुवाल करण जो दरवाज़ो पाण ते खोलियूं, व्याज जी ॾे वठि कयूं, ॾियूं वठूं, त असां जहिड़ो नादान केरु हूंदो? जुआ सां, व्याज जे ॾे वठि सां, माल कमाइण जे लाइ हराम रस्ता इख़्तियार करण सां माल वधंदो न आहे, जान जो वबाल बणिजी वेंदो आहे। उन करे जेकॾहिं असां दुनिया ऐं आख़िरत में ख़ुशहाल ज़िंदगी जा ख़्वाहिशमंद आहियूं त गुनाह छॾियूं, तौबा इस्तग़फ़ार कयूं, इंशा अल्लाहुल करीम अल्लाह पाक पाण करम फ़रमाईंदो। अल्लाह तबारक व तआला